आओ चलूंगा पचर इमाम मुस्लिम जी पचर छॾण जे लाइ तयार थी विया। हज़रत इमाम मुस्लिम साईं सुबुह जो मस्जिद में आया त 40,000 गॾु ॿियो ॾींहुं छा त पहिरियों गॾु आहे। मिट मुंहिंजे मां चिलो थी चाहियां सुबुह थी चाहियां त उथनि उता कुन में उहे गॾु रहण वारा मानियूं खाइण वारा साईं साईं करण वारा बेत जे करण वारा खत लिखी घुराइण वारा सुबुह जो गॾु मझंदि गॾु राति गॾु ॾींहं जो सुबुह थी आयो सभई छॾे हलिया का पहर न रही। इमाम मुस्लिम साईं सोचियो त मां त वॾो आहियां जान आहियां पर बच्चा काॾे पिया सफ़र कंदे आहे कंहिंखे वठी काॾी छुरे नेका उनजे घर में आया साईं भई बच्चा मां त काबू कयां पाण हलियो यादे वञे फौज चौधारी पुलिस बीठी आहे फौज बीठी आहे नाकाबंदी लॻी पई आहे। इमाम मुस्लिम साईं सोचियो हानी बिन उर्वा नाले हिकिड़ो शख़्स जो पुढ़ो पीर सन ॾाढो चालियो नेक हुयो उनजे घर में वञी रहां उन्हनि पियो तव्हां तव्हां रहो मां आहियां जेसिताईं जेरो आहे तेसिताईं तव्हांजो वार विझो रखो वारे हानी तुंहिंजो ईमान उनजे घर में वञी रहियो आहे। हानीअ खे सॼो अहवाल ॿुधाए थो पियो हानी चयोसि मां बीमार आहे मूं में वधीक ताक़त कान्हे का पर इब्लिस यादि जेको गवर्नर थी आयो आहे उन सां मुंहिंजी पुराणी दोस्ती आहे मुंहिंजे बीमारी जो हाल ॿुधी मूंखां पुछण जे लाइ ज़रूरी न पोइ जवान अचे तलवार खणी दर जे अंदरा पासे खां बीही रहो जीअं जे विरुद्ध यादि खे तलवार लॻायोसि ज़रा ज़रा थी वञे पूरे पुसे जे मथां कंट्रोल करे वेही रहो मशवरो थियो इमाम मुस्लिम साईं खे तलवार हथ में दरवाजे जे पासे में वेठो आहे इब्लिस यादि ऐलान का इतला कर मां पुछण जे लाइ थो अचां उहो परेशान अचे थो पियो हिते हज़रत हानी दां कई ऐं शेर करणु लॻो आहे इशारा करणु लॻो आहे त अचे ई पियो पर इमाम मुस्लिम निकितो ई ॿाहिरि कोन केतिरो सुठो वेठो कचहरी खे पुछी हले वियो तॾहिं पुछेसि हज़रत इमाम मुस्लिम हानी त ॿी छा तव्हां छो न तलवार वहाई चए थो चाचा आओ हानी मां तलवार खणी उथियुसि त हिनखे हणा पर तक़दीर मुंहिंजे हथनि खे काबू करे झलियो मुस्लिम इन खे सोचो तलवार हणी इन जे हथां तोखे शहादत नसीब थींदी तोखे जाम शहादत चवणो आहे तलवार न वाह भली ज़ालिम खे ड्रेजे भली मोहलत ॾिएसि भली ठाहे ते तूं शहीद थी वे तूं छाजे लाइ रखे हज़रत इमाम मुस्लिम साहिब बेकरार वरी ॿियो ॾींहुं थियो आहे इब्न ज़ियाद खे ख़बर पई आहे त हानी वटि आहे मुस्लिम पुलिस मोकिले हानी खे घुराए थो हानी जी साईं तूं हुसैनी आहे हा हुसैन जे पासे आयो हा मां आईंदो मां केतिरो वॾी ॻाल्हि कान्हे का में तो सिक न आहे सुथरी खण करूड़े पेर अरे पुसण धारा केर करे सदस करण जी सिक सवली न आहे तोखे बि ॾाढी सिक आहे वारो ॾेई दे कुंडे नंढे खे तोखे बि मोहबत आहे वॾे आहे सिक अरे छो तबाही खे पुछां पियो बताई समय तू मोहब्बत जे मैदान में अची पेर पियान घर वढण सिर धार करण ही सिंगार संदान ॾींदा मूं ॾिठान मथां महबूबन लाइ जेको मोहब्बत जे मैदान में घणंदो आहे सिर क़ुर्बान कंदो आहे त मूंखे ॾींदा मूं ॾिठान मथां महबूबन लाइ मूं भिटाई ॾिठो आहे पास खे हमेशह पंहिंजी जान महबूब जे अॻियां क़ुर्बान हा वरी छा छा फरमाए समय थो त मोहबत जे मैदान में सिर जो साग न कर लाहे सिर लतीफ़ चवे अॻियां दिल बर धर आहे इश्क नागो अपर थी ख़बर खाधन खे पवे इश्क हुजे त पतो पवे दुरूद बनावा था पर اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وصحبه وبارك وسلم عليه تسليما वरी ॿियो दफ़ो बुलंदावा इमाम हुसैन अली मक्का जे कारे सो त हज़रत मुस्लिम साईं जो फौज थी अचे पर हानी चए थो त फौजी तव्हां बीहो मां त हला इब्न ज़ियाद आयो पेश हुआ
हानी के कहते असांखे मुस्लिम जी ॿार कहते जेसी सा वक़्त में तेसी मुस्लिम कोन ॾींदो कहते माराईंदो मां हा माराईंदो मां ज़रा ज़रा कंदो मां इज़ा ॾियारींदोमांसि भली ॼाण पर मां मुस्लिम जी ॿार न ॾींदोमांसि अगर हानी शहीद थियो आहे इहो पहिरियों पहिरियों शहीद आहे हर बेट जे मथां जान कुर्बान कई तोखे बि ॾाढी मोहबत आहे वरी इश्क थी वॾी मोहबत थी सोटी लॻे त खाऊ साॻा परते रह निकिरे हा मोहबत आहे अरे मकर न कर ठगियूं न करी हुसैन राज़ी न थींदो हुसैन न का राज़ी आहे जेको अल्लाह खे राज़ी बणो इमाम मुस्लिम साईं पाण निकितो आहे मैदान में हाणे काॾे टिका वरी राति आई आहे हिकु कुरारी औरत घर में अम्मा जी मां तुंहिंजो महिमान ऐं भली कुदरत अल्लाह जी आहे उन पोइ जो पुट हो यज़ीदी वॾो ज़ालिम आहे बेदीन आहे उहो सॼी राति कोन पे आयो पोइ असर थियो घर में आयो पोइ पुछे शबा काॾे वे अम्मा मुस्लिम खे पेसे ॻोल्हियमि ऐं मुस्लिम साईं घर में वेठो आहे मुस्लिम जी तलाश में थे कम वो लगे हैं अम्मा न छाजे राते गेरी अम्मा इधर से याद ऐलान करावा तो वॾो इनाम ॾींदो मां उनजे करे मां तोखे तलाश कयो पोइ वीचारी परेशान थी पई आखिर पुट खे ख़बर पई आहे फौज वठी आयो आहे हज़रत इमाम मुस्लिम खे चौधारी घेरो करायां ही जान बि मैदान में लथो आहे जंग शुरू थी वई आहे जंग कंदे कंदे उन लॻी आहे समय तो अम्मा पाणी खई आहे प्यालो खई आहे इमाम मुस्लिम वात ते रखियो आहे ओॾा तीर लॻो आहे टपो टपजी पिया प्यालो रत सां भरिजी वियो वरी ॿियो पाणी खणी वरी बि हिक सां भरियो आहे चए त मां ही पाणी नसीब कोन्हे छॾे ॾे मूंखे पाणी मोहम्मद अरबी प्यारियूं हर जेको छो पिया आख़िर मां मुस्लिम साईं खे वठी आया इब्न ज़ियाद ओ इब्न ज़ियाद छो मूंखे माराई कि तूं यज़ीद जो बाग़ी आहे बेअत कर चए न न ख़बरदार थी बेअत न कंदुमि आख़िर इमाम मुस्लिम साईं शहीद थियो पर ॿई बचड़ा जेके कारी सुरेह जे घर में हुया उन्हनि खे काई साहब घुराए ऐं मथे ते हथ लॻाया मथे ते हथ जो लॻा अथनि ॿई बचा आहिनि 8 ऐं 6 सालनि जी उमिरि जा चवंदा हो काजी साहब असांखे पक थी वई आहे त असांजो बाबो शहीद थी वियो कीअं भला तव्हां पक थी असांजे मथे ते तो असां तॾहिं तो घुमायूं कोन घुमाया हाणे असांखे यकीन छेड़ा थींदाऊं यकीन थी वियाऊं बेकसई बेवा थी वियाऊं पर काई साहब हाणे असांखे मदीने पुॼा चए थो हाणे मुंहिंजा बच्चा मुंहिंजो पुटु तव्हां गॾिजी थो वरे मदीने वारे काफ़िरे सां गॾिया वञो ॿई नागनिकतान ॿार ॿाहिरि जो आया त काली साहब जे पुट जो कहिड़ो थो वञे काफ़िरो डोरी पुॼो ॿई बच्चा निकाम ऊंदाही थी वई आहे काफ़िरो गुम थी वियो आहे हिननि खां रस्तो छॾायो आहे सारी राति हलिया पेरनि में कंदा था लॻनि नंढा बच्चा 8 ऐं 6 सालनि जा केतिरो पंधु करे सघंदा हली हली थकिजी पिया आहिनि ओस ते सिपाही जे नज़र ते करंदा था सिपाही ॿिन्ही खे गिरफ़्तार करे इब्न ज़ियाद जे दरबार में आंदो साईं मुस्लिम जा पुट या ठीकु आहे तरसो त मां खे यज़ीद खे ख़त लिखां त मुस्लिम जा पुट छा जिंदा गिरफ़्तार कया आहिनि उहो कहिड़ो को आर्डर ॾियो न ते अमल कबो फ़िलहाल हिननि खे जेल में रखो जेल में जो आया त जेलर जेको ऑफिसर उनजो नालो मशकूर उन मशकूर खे ख़बर पई त मुस्लिम जा बच्चा आहिनि राति जो टाइम थियो आहे दर खे बंदि करे ऐं ॿिन्ही बचड़नि खे हंज में खणी गननि ते चुमियूं ॾियण लॻो आहे चाहे तो मुस्लिम जा बच्चा मां को बेकदर कोन आहियां मां को काफ़र कोन आहियां मुंहिंजो ईमान आहे तव्हां ते मोहम्मद अरबी राज़ी आहे अगरि तव्हांजी ख़िदमत कंदुसि त मुस्तफ़ा मूं ते बि राज़ी थी पवंदो तव्हां घबरायो न मां खे सलामत कढी थो छॾियां का दिशा जे तरफ़ काफ़िरो थो वञे उन काफ़िरे सां गॾिया वञो पंहिंजे हथ जी मुडी लाहे थो ॾियां का दिशा जे शहर में जॾहिं पए थो उते जेल जे मथां जेको जेलर आहे मुंहिंजो भाउ आहे हे मुडी मुंहिंजी उनखे ॾेखारियो उहो तव्हांखे सही सलामत मदीने पुॼाईंदो कारी साहब और जेलर साहब असांखे त कढी थो पियो पर सुबुह तोखां पुछा थींदी त पोइ छा जवाब ॾींदी इब्न ज़ियाद खे चए थो आओ ॻाल्हि सही था कयो पुछा थींदी पर इन पुछा जी ग़लती कान्हे का हीअ पुछा सवली आहे पर जे क़यामत मैदान में रब पुछे त मुंहिंजे मोहम्मद जे प्यारनि जो छा कई मां छा जवाब ॾींदुसि वाह वाह मशकूर
वाह अल्लाह जी साहब बरकाता प्यारा रात दर खोले इतनी शहजादर के बाहर कदे तो सॼी रात पंध जो टाइम अथव फिर फुटर ते का परिकार मिलंदव असां ही रस्तो तो हलेव ही ॿई जान हलंदा था हली हली सारा थी तयार फिर फुटर जो टाइम आहे निहारींदा त जिते हलिया हा उते ई ॾिसां तस्वीरी मुआमिलो आहे बेटा समय तो जनी जे तिरियूं लिखूं लोह कलम उन्हनि ओ तिरियूं हिते घड़ियूं घारण आयूं जंहिंजो जेको मुक़दर हूंदो उहो थींदो हज़रत इमाम मुस्लिम जा ॿई शहज़ादा ॾिसंदा टे फुट जो टाइम आहे दिलि में सोचियो त हाणे मथां दुश्मन वरी गिरफ़्तार कनि हिकिड़ी नहर पई थी वई उन नहर जे किनारे ते वण उन वण टारियूं लड़कनि थियूं पयूं इहे टारियूं परे खे उन वण जे हेठां सुम्ही था खजूर थींदी वई शहर जी त बांधी आहे पाणी भरण जे लाइ नहर ते मथां आई आहे निहारे जी सुभाणे वञा हेॾे त पिर फुटी आहे खजूर जी रोशनाई आहे पर वण में छाजी रोशनाई हैरान थी वई अंदर सिरी पई थी के त ॾिसां त हेॾां करो सिज थो भेजो हेॾां रोशनाई थी आहे सिज त हेॾां भरंदो हेॾां पिर फुटंदी हेॾां रोशनाई थींदी पर हीअ रोशनाई छाजी आहे उहे तारियुनि जे परे करे त मां गुल किथां अचां ॿई बच्चा हम शहज़ादा आहिनि ॿिन्ही खे हंज में करे थी अब्बा केरु आहियो चलो उहा माने ॻाल्हि खे छॾे ॾे मुसाफ़िर बे वतन आवार करबला जा मुसाफ़िर हुसैन अलैहिस्सलाम जा भाउ थियाऊं मुस्लिम जा बचाऊं सॼी राति पंधरो ते पेरनि में कंडा लॻाइनि हलंदी ताक़त कान रही अम्मा हिते पिया हुजूं नेठि हयाती पूरी थींदी त मां निकिरी वेंदमि अबा न हिते कहाँ छॾींदी मां हले मां पंहिंजे घर थी वठी हलां मानियूं थी खारायां ख़िदमतूं थी कयां ॿिन्ही शहज़ादनि खे वठी वई आहे नेक औरत आहे साॾे औरत आहे हंधि विछाए थी ॾे ॿई रोई चवंदा मां हंध ते कीअं वेहूं कल बाबो शही छा ख़बर न आहे त नाच अलाए उस में आहे अलाए छांव में आहे अलाए पट ते आहे अलाए दसनायो अथनि अलाए कफन मिलियो अलाए कोन मिलियो उहा मां जंहिंजे घर में कज़ा थींदा से टे ॾींहं खटनि ते कोन आहिनि आराम कोन कंदा आहिनि हंधनि खे कोन पसंदि कंदा असां इते ई थी असांजी छत हिते घर आख़िर नेक औरत आहे परेशान थी मिठूं करे इलाज करे ऐं ॿिन्ही शहज़ादर खे मारणी खाराए थी पई आराम कराए थी पई प्यार कराए थी पई राति जो टाइम आयो आहे उन औरत जी जेका सरदारी उनजो मुड़ुसु देर सां घर पहुतो आहे हार सुञाणो अथसि हार छा घोड़ो काॾे पई काॾे वे चाहे तो मुंहिंजी ज़ाल मुस्लिम जे पुटनि जी ॻोल्हा पे कनि घोड़े की भॼाए भॼाए साम्हूं थी पियो की पियो घोड़े खे फिटो करे आयो आहे अरे तोखे कहे मां चारा छाजे लाइ पैसे ॻोल्हे इन जे लाइ पैसे ॻोल्हनि त ॿिन्ही खे दरबारे में पेश कयां त कोई इनाम मिले परेशान थी पई ने कहत हैरान आने करे सो करे छा आख़िर तंग थी पई आहे तारो जॻह ते लॻाए वई आहे ऐं तंहिं महिल ओचितो भई शहज़ादा जेके सुता पिया ओचितो नंढड़ो भाउ रोई छो रोई जो थे तो वॾो भाउ बि जाॻादा छो थो रही अदा राह थियो त भाकुर पायूं हिते वेठे चिमियूं ॾेई मोकिलायूं छाजे लाइ ॻाल्हि कई आहे मां हींअर ख़्वाब रधो आहे ॾिसां थो बाबो साईं सुहिणे मोहम्मद मुस्तफ़ा वटि जन्नत में पहुतो आहे ऐं मुस्तफ़ा पुछे थो त मुस्लिम तूं ऐं पुट काॾे कई त जेको सुहिणा मां पहुतो आहे मुंहिंजा पुट बि ॼाण पहुचाइण वारा असांजो टाइम अची वियो शहादत जो ॿई क़ुर्बान थींदा चए बात त मोकिलाए ही जो पाण में ॻाल्हाइनि था हो रानम सहार सभु ॿुधी वरितो आहे ताले खे भॼी अंदरि लंघे आयो आहे वार वॾा मुंहिंजे दिलि भर नदी जे प्यारनि जा ॿिन्ही सस जे ॿारनि खां वठी ॿारनि खे पाण में गॾियूं थो ॿारनि खे गंढियूं ॾेई चए थो तव्हां जरा मां ॾाढा सूर पिटाण सुबुह थींदी तव्हांजी ख़बर पवंदी ही ॿई भाउ भाकुर पाए सुनी चारनि वार गंढिया पिया चिड़ फुटी आहे उहो ज़ाल ॿिन्ही खे ॿारनि खां वठी छत खां हेठि थो लाहे ऐं वठी मैदान में रवानो थियो आहे चवंदा ॾिसो असांखे थो मारी यादि रख क्यों फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में असांजे मां जे करे ख़ातून जन्नत बि नाराज़ थी तू फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में अरे दो फूल तो रहने दे मोहम्मद के चमन में असांखे नई ज़ात जो कहिड़ो गुनाह कयो आख़िर ॿिन्ही बचनि खे वठी
नहर से आयो तलवार के बाहर कढे तो इते वॾो थो थिए अवल मूंखे शहीद कर अवल मूं ते तलवार वहा मां पंहिंजे दिल भर मिले भाउ जो खून ॾिसां नंढो थो थिए अवल मूं ते वहा हू पंहिंजी गिची अवल थो कढी ॾे हुनखे थो हटाए त हू थो गिची कढे अजराई था कनि वधाइनि था पाण खे वेझा थींदा था अचनि आख़िर फैसलो तय कयूं ठीकु आहे असांखे मोक ॾे बरकात निमाज़ पढ़ूं ॿई सजदे में वञूं पोइ तलवार वहाए त गॾु कुझु हिते वेझा लाश वाह मुंहिंजे मुस्तफ़ा जे घराणे जा प्यारा अबा तव्हांखे हीअ निमाज़ या निमाज़ जो को ज़रूरत अथव चवंदा हो अंधा बोले कि शेवा है मशहूर हमारा कर देना इबादत में है दुस्तूर हमारा वो थी जमदाऊं तॾहिं सजदे में जेको सदाऊं तॾहिं सजदे में दुनिया ते हूंदा तॾहिं सजदे में आख़िर तॾहिं सजदे में धड़ पट ते हूंदो सर नेज़े ते हूंदी तॾहिं सजदो कंदा हलंदा इहे ते मुंहिंजे मुस्तफ़ा जा प्यारा ॿई शहीद अचान इब्रे ज़याद कोरत में मिली ये सरन मथन के आंदो हुआ इब्रे ज़याद नारा थी के तो अंधा हारिस हिननि खे मारी छाजे लाइ जेरा वठी थी त हाणे तो मारियो आहे तोने साॻी जाइ ते तोखे बि क़त्ल कराईंदे जल्लाद खे चए तो तलवार खण हारिस जिते हिननि खे शहीद करते वञी ज़रा ज़रा कईस जल्लाद तलवार लॻा हारिस खे मारियो आहे तारे खे तो खॾ खणी पूरी ज़मीन नाच खे तलाश हल ज़ालिम न कबी नहर में लोहिन था त पाणी चढ़ाए थो पियो आख़िर बाहि में हुनजे नाच खे जलायो आहे बाहि ते मूंखे बि मुंहिंजो लाइक़ु आहे मां पाणे छॾी ही टई जान शहीद बचड़ा भी शहीद बाबो भी शहीद हो इमाम हुसैन अली मकाम अचे थो पियो मंज़िलूं कंदो सफ़री तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो वाट ते ख़बर पई आहे त मुस्लिम शहीद थी वियो अल्लाह अल्लाह दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ो अल्लाह सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा वरी ॿुधो बुलंद आवाज़ ख़बर पई आहे त मुस्लिम शहीद थियो हाणे छा कजे सलाह थो करे मुस्लिम जा ॿिया बचड़ा बि हुआ त लॻायो चाचा साईं बाबो शहीद थियो बाक़ी असां कीअं ज़िंदा रहूं हलो त हलूं था मंज़िलूं कंदा करबला जी धरती ते पहुचंदा था कंदा था उते जो पहुता तंबुनि जे लाइ किला लॻाए त ज़मीन मां रत पियो निकिरे वणनि जे तारनि खे कपींदा रत पियो थो निकिरे हैरान थी विया पाणी जे लाइ खॾ खण रत पियो थो निकिरे उहो हुसैन साईं छा आहे समय त मूंखे ख़बर आहे त हीअ जाइ चढ़ी आहे और दुख भला आहिनि इहे दुख ऐं मुसीबत वारी ज़मीन आहे बाबे हेदरे करार सां मां गॾु होसि इन जाइ ते बाबा अली मुंहिंजे हंज में निंड कई ओस तो रोई छो पुछियोमांसि बाबा छाजे लाइ थो रोई त चई अब्बा हिते रत जो दरिया आवाज़ में तुंहिंजे बचनि जा लाश लुही विया इहा ज़मीन आहे करबो बना है नाम इसी सरजमीन का करबो बना है नाम इसी सरजमीन का दुश्मन यहाँ पे खून हमारा बहाएंगे यह जा कुर्बानी दिया आले नबी का होगा इसी जात खात्मा लाख कतर गार से हम सबके लाएंगे इन्हें जात आले नबी से ईज़ा आईंदा दर्द ईंदा बाते हली सघंदा थी कोन रयान होॾा इब्न ज़याद जी फौज हुर्रे बिन रबाही जे माता त आई आहे हुर वाह वाह हो तुंहिंजो वक़्तु हा रब जी मर्ज़ी आहे साईं अचे थो त जहन्नमी आहे पहुतो आहे त जन्नती थो थिए हा अचे थो त यज़ीदी आहे पहुतो आहे त हुसैनी थो थिए अचे थो त साहब शिमाल में आहे पहुतो आहे त साहब यमीन में थो थिए अचे थो त ज़ालिम आहे त अचे थो त ज़ालिम थी थो वञे हज़रत इमाम हुसैन सां मुलाक़ात करे चए थो हुसैन मां तुंहिंजे जंग जे लाइ न आयो तोसां विहण जे लाइ न आयो आहे तोसां लड़ण जे लाइ न आयो आहे तोसां मुक़ाबले जे लाइ न आयो पर छा जे लाइ आयो आहे त यज़ीदी आर्डर आहे मजबूर आहे महिरबानी करे राति जो पंहिंजे साथ खे वठी हलियो वञ मां सुबुह जो जाता करे हुसैन मूंखां ॿियो हलियो उहो मुंहिंजी क़िस्मत घटि ठीकु आहे राति जो सारी राति परचो सुबुह जो जागन जितां हलिया उते बि छा
जिता हज़ार तेरी शान हज़रत मानो से नाली मकाम के तगड़ी खबर आई नाने मुस्तफा जो बिशारत मिले रो सारे खानदान के समय तो अब्बा इन्हें जाके कुर्बान से अच्छा भी कर दो बचनों को ये दीदी को जुंजा तो नाचने लगा है करो आके अमीर बिन साहब के माता तकलीफ हो जाई जिन्हें किताब रखा का तो 40,000 फौजा हजरत हुसैन पाक के टक्कर में उन्होंने अचानक फुरात ते कब्जो करवा पानी बंद था सत्य का पानी बंद अठ्य का पानी बंद नाये का पानी बंद और भंजे वारा उससे पानी भी कौन थे पीतो को तू भगत दे शर्म न थे साला को पी उससे पानी को सोचे तू भंगू तो सदाई आशिक सदाई मुहब सदाई तो पान के कुर्बानी वालो उससे वाली बूंद तो पैदा करना हजरत इमाम हुसैन अली मकाम 7 तारीख का पानी बंद किया 8 का बंदा 9 का बंदा जरे कहीं भी रात किया कहीं पाजे सबरी हड़बे करके इकट्ठे करे मुझे हुसैन आवाज फरमाए समय तो अहल बे तो खबरदार सुबह जो जंग जो मैदान गर्म हूं तो को भी ना जाल कम न कजो मता का वार फाड़े मता का मथे दे धकाए फिर वगैरह नाने मोहम्मद मुस्तफा विसाल फरमाओ तो अम्मा खातूने जन्नत भी हसर को न करो बाबे हैदर करार चर को न करो हसर सही छो तो मुझसे न चर को न करो तहां भी कुछ न करो खबरदार वसियत तू करे ऐसा मैं तो ओ यतीम सकीना नजरी न्याणिया समझदार न्याणिया रोई भाकुर पाए ऐ बाहू की बदे नन्हे से हाथ जोड़ कर कहने लगी वो पिछला काम बतलाइए मुझे के आएगी कैसी शाम वो बाबा जी तेरी रात आज मुखे तो यतीम करे सॼो यतीम चए वो छा कया बाऊसी बदे समय का बेटी न पूछो कुछ ये मुसीबत अजीम है मर जाए जिसका बाप बच्चा यतीम है उन्हें से यतीम के बाद काफला कुर्बान बाबा मानत करीनी मां दरत वेही रही मान छड़ी मां अम्मा तू छा कंदी कुल युसीबना इल्ला मा कतबल्लाह जेकी रब लिखी सजा तो जरूर थी सारी रात कुरान हलियो नसीहत अलिया कचहरी अलिया रूअ रिहान अलिया तेरे पुटन जो टाइम तो अचो भरी दीदी थी उस मैदान में अचो और उस मैदान में अचो तो टक्कर कयूं या बेहद कयो मुझे महबूब जा साथी उस जा साथी मैदान में रखा वारे ते मैदान में ईंदा हुआ कुर्बान थींदा हुआ जंग कंदा हुआ जॾहिं 2 टे शहीद थिया आहिनि इमाम हुसैन अली मकान मैदान में भी ऐं कूफे वारनि खे ख़ुतबो पई वाज़ कयो तो कूफी हो अरे खत कंजान तव्हां ॼाणी यार न त जन खत लिखियासीं कंध हेठि करे ॾेई उहो हुर जेको आयो यज़ीदी फौज जो सिपा सालार उन्हें जो खत लिखिया त नारो हई मैदान मां यज़ीद खे करे खयां जे पास आया वो इब्ने रसूल खुदा वो फातिमा ज़हरा जे जिगर जा टुकड़ा मां आयो हो त यज़ीद आ पर हाणे मां तुंहिंजो गुलाम आ फरमाया त अव्वल मां तो जान कुर्बान इते यज़ीद खे ख़बर पई त हुर खाला वियो सफ़वान नाले को सफ़ा उनखे चवनि था तुंहिंजो हुर दोस्त आहे सम्झाई त ईअं न करे उहो सफ़वान आयो त हुर यज़ीद वज़ीर आहे अमीर आहे वॾो हाकिमान जो पासो न छॾ हुर छा तो जवाब ॾे दुरूद बंदा राजा पदर अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा वरी बे दो बड़ा आवाज हजरत इमाम हुसैन अली मकाम के साथ में करा और छात्र फरमाने के सफ़ान के तो अंधा शादी थी पे यज़ीदी फौज में नहीं तो देखो क्यों छोड़ के दी फौज ने गुमराह के आऊं अरे हाकिम को हंसाऊं मैं मोहम्मद को रुवाऊं यज़ीद के राजी करे मुस्तफा के नाराज न बनाए इसको भला कई सभ्यता करे ये तो अंधे थे वहां 2 वक्त से दूर रहते हैं साकिन बेहस्त के
काबा कभी झुका नहीं आगे कनिष्ठ के। अरे काबो मढ़े जे जाको न झुकंदो आहे, हथो बातर जे जाको न झुकंदो आहे, हुसैन यज़ीद जे जाको न झुकंदो आहे, अल्लाह जो दीन कुफर जे जाको न झुकंदो आहे। छा बि थी पवंदो, मां बि बेअत न करियो, हुसैन बि बेअत न करियो। ॾिसो त हुर नथो मुड़े, मैदान में आयो आहे, हज़रत इमाम हुसैन पाक जे पेरनि ते किरी हथनि खे तुंहिंजी मोकल अचे थो, पाण समय थो हुर तूं जल्दी पहुचे, तुंहिंजे लाइ जन्नती हूरूं इंतज़ार में आए। मैदान केतरनि खे मारे शहीद थियो आहे। और हज़रत इमाम हुसैन जो भाउ हज़रत अब्बास उहो आयो, अदा जी अदा हुसैन पाक मूंखे मोकले त मां वञा। अदा काॾे थो वञी, जी वञा थो मैदान में छाजे लाइ, सकीना न्याणी भाकुर पाए था त चाचा कूफी करबला में पाणी न प्यारी, उन ॾाढी लॻी आहे, हुन लाइ पाणी वञी खणी था, तलवार हथ में आहे, खली बि हथ में आहे, घोड़े ते सवार थी ऐं सिधो फुरात दरिया जे किनारे ते आयो। ईंदो इहे पयूं यज़ीद जूं मुढियूं किरनि, जब वण खे रुबा पन ठहंदा आहिनि, तलवार वहदी वञे यज़ीदी किरंदा। हज़रत अब्बास दरिया फुरात ते पहुतो आहे ऐं खली पाणी बि भरे थो पियो, जंहिं घोड़े ते सवार आहे उनखे छिॿी थो, घोड़ा पाणी पीए त रे अखियुनि मां पाणी हारे थो, किबरा मां को बेअदब कोन आहियां, अंधो कोन आहियां, मुस्तफ़ा जा बचड़ा उञारे वेठा आहिनि, मां पाणी पीए पिया, अगरि मां पाणी पिया त नबी पाक जे जा कहिड़ो कंदु खणंदो, मां पाणी न कंदो। मां हज़रत अब्बास खली पाणी जी भरी आहे ऐं पोइ ते रुख रखियो आहे, मोटियो आहे, अचे थो पियो पोइ ते सुभान अल्लाह चौधारी कुता फिरी था वञनि, तीर जो लॻो आहे मुंहिंजे सोणे अब्बास साईं जे खलीअ खे लॻो आहे, खली मां पाणी वही वियो आहे, वरी पाणी भरण जे लाइ तयारु थियो आहे, सॼी बांह सां कटी, वरी खली बांह में थो जले त खली बांह सां कटी, चक में थो जले, वरी तीर लॻो आहे त खली टुंग टुंग थी पाणी सभु वही वियो आहे। सौ गिद फिरी आया आहिनि, हज़रत अब्बास ऐं घोड़े तां हेठि किरियो आहे, हेठि किरियो आहे, अब्बास ऐं मथे ते जेका दस्तार आहे उहा दस्तार घोड़े पंहिंजे वात में खई आहे ऐं हर अहल बेतनि जे तंबूरे हलियो आहे। हज़रत बीबी सकीना चई बाबा चाचा जे घोड़े जो आवाज़ आहे, हिनकार आहे, काबर को पवंदो छो शाद पाणी अची वियो, अञा दर ते पहुची त रोटी बि पुछे थो मां छाजे लाइ, चई बाबा घोड़ो अचे थो पर घोट आहे ई कोन। हज़रत अब्बास शहीद थियो आहे, हज़रत इमाम कासिम साईं नबी पाक करे सघंदो प्यारो आहे, हथ में मुश्तबा जो फर्ज़ंद आहे, इमाम हुसैन जे पेरनि ते किरियो था, मूंखे मोकिले त हाणे मां वञा। अब्बा न मां तोखे न छॾींदो, मां चए थो चाचा से बड़ा जो नथो छॾी त मुंहिंजे ॿाह में तारीज़ ॿधल आहे, मूंखे बाबा सन फरमायो त सन करबला जे मैदान में पहुची तो तारीज़ हुसैन खे ॾेखारगा, इहो तारीज़ खोले पर कहिड़ो राज़ आहे, खोले त सुभान अल्लाह तारीज़ न आहे पर इमाम हसन जो ख़त लिखियलु आहे, ख़त उन ख़त में छा लिखियो बाबा हुसैन भाउ करबला जे मैदान में पहुचंदे जीअं पंहिंजा बच्चा कुर्बान करेंदे त मुंहिंजे चाचम खे बि मैदान में लाहींदा। चाचा हुसैन ही बाबे हसन जो ख़त अथई, सिफारिश अथई, मेर अथई, मूंखे मोकिले त मां मैदान में न हज़रत कासिम मोकिल वरिती आहे, उहे मैदान में नथो आहे, यज़ीद में को पहलवान हो अर्ज़क नालो हो, उन जा 4 पुट हो, बहादुर हो, वो अर्ज़क मैदान में लथो आहे, उन अर्ज़क खे जो मारे थो पियो, अर्ज़क पंहिंजे पुट खे मोकिलियो, उन खे हज़रत कासिम मारियो आहे, ॿिए खे मोकिली माई, टियों मोह चोथों मोह, हाणे अर्ज़क पाण मैदान में आयो आहे, तलवार हुनजे पुटनि जो हज़रत इमाम कासिम वॾे हथनि में खणी, अर्ज़क निहारे तलवार कंहिंजी आहे, तुंहिंजे पुट जी आहे, तो वटि कीअं आई आहे, चए थो अर्ज़क तुंहिंजो पुट मूंखे तलवार ॾेई वियो आहे त हिन तलवार सां बाबे खे जहन्नम में पहुचाए हली आहे मैदान। इमाम कासिम ते अर्ज़क खे बि मारियो आहे, हुनजे पुट खे बि मारियो आहे, हाणे चोग यज़ीदी फिरी जान ही जान बि शहीद थियो आहे, हाणे इमाम हुसैन साईं आहे, इमाम ज़ैनुल आबिदीन आहे, अली अकबर ऐं अली असगर आहिनि, ॿिया सभई शहीद थी विया आहिनि, हुसैन पाण तयारु थियो आहे, अकबर पेरनि ते थी थियो। बाबा ईअं कोन थो ठहे, तूं मैदान में वञी मां वेठो हुजां, अरिड़हनि सालनि जो नौजवान पुट आहे, अञा ॾाढी मस्त मस्त पई थी लहे, जॾो बाबा मूंखे मोकिले त मां वञा, जॾो बच्चा तोखे मोकिल मां न ॾींदो, मां वञी अधी ज़ैनब खां मोकिलिया, जेका तुंहिंजी पुफी आहे जंहिं तोखे निपायो उन खां मोकिलिया पोइ भली आयो अकबर, अम्मा तूं मोकिल ॾे,
और पुफी दिल बसा तू मुखे मोकले मां वञा रोई कसी अब्बा बख्शी है खुदा ने तुझे तौकीर मोहम्मद चेहरा है कि आई नए तस्वीर मोहम्मद ओ अकबर तुंहिंजी शक्ल मुझे नाने मोहम्मद करीम जहिड़ी आहे तोखे ॾिसी मां सिक लाहींदी आहियां आस लाहींदी आहियां हाणे महिरबानी करे एतिरो देर त मां दीदार करे ढ कयां पुठी मैदान ख़ाली लॻो पियो आहे अब्बा मां पंहिंजे ओ नई मोहम्मद पुटनि खे थी मोकिलियां उहे तोता क़ुर्बान थी कहे भली क़ुर्बान तूं वेह त दीदार करे ढ हा और नहीं मोहम्मद नौजान बचान वे मैदान में लथा जंग कंदे कंदे शहीद थी विया मैदान खाली आहे अकबर रोई त मां हाणे मोकले त वञा मोकला हलियो आहे त मदीने में निहारे खिलमा गुड़ा था साईं तो पुट ईअं न कर जंग में केतिरा के किनार जहन्नम में थो मचाए जंग कंदे कंदे आखते भारी घाह जो लगाण घोड़े तां हेठि किरिया या हुसैन बिन अली अदरिकनी ओ बाबा पहुच वञ ॾाढो तंग कयो हज़रत इमाम हुसैन पंहिंजे तंबो खां निकितो आहे निहारे त सुभान अल्लाह घोड़े तां घोटे टिकरे थो रोई के जाते के डरो ए अली अकबर जवाब दो बेटा जवाब दो मेरे दिल भर जवाब दो ओ बच्चा काॾे थो किरी अचे निहारे सुभान अल्लाह नो जान पुटा दिलनि ते ॾाढी मथ लथी आहे मिट्टी मुबारक में पियो मथो मथे थो गणेश समय तो सर तो ठाओ खाक में रुखसार भर गए वो अकबर वाहत रता हुसैन को बेयार कर गए तेहू से पास पास है सब जिस्म नाज़नीन रख बेतियात उसको दामन में जमीन 18 साल की है ये दौलत हुसैन की अब है तेरे से फर्ज अमानत हुसैन की जमीन संभाल मुझे हुसैन जे पचरे के मुझे अकबर से संभाल जा हथन ते खड़े तो कंहिं महिल खिले थो कंहिं महिल रोई पुट को खिलण जो टाइम त न खिली छा जे लाथो तो बाबा से खिला थो त ॻाल्हि यादि आई थो कहिड़ी अब आज जी आई सम जो जॾहिं मां अकबर जा हुउसि तो बाबे हुसैन मुंहिंजे सॼे कन में बांग ॾिनी खॾे में तकबीर चई ऐं हंज में खयो हुई मूं दुआ घुरी त मुंहिंजा मोला जॾहिं मदे हुसैन जे हंज में अचल पुछंदे बि हुसैन जे हंज में हुजां उहा दुआ मुंहिंजी रब क़बूल कया तॾहिं मां खिला अलाह हेॾा पीउ पुट पाण में ॻाल्हाइनि था ओड़ा तंबो खां सॾ या हुसैन निहारे त सकीना नंढी बि थिया बाबा मुंहिंजे अकबर खे न्या पोड़े त मुंहिंजे नाने मोहम्मद खे पहुचाए छा वञी चए त साईं कंहिंखे जा जानवर पाणी पातनि पर मां सकीना खे टियों ॾींहुं आहे पाणी वात ते न आयो समय तो सुन तू तुझे दिया है सकीना ने कुछ पैगाम ऐसा न हो कि निकलाए की में से कुछ न काम ओ अकबर हुन जो बि न्याप ॿुध भेण अथई मतां तंबो खां ॿाहिरि निकिरी पए त रब जा मयारी थी पए है वो दर्दनाक मैदान आहे इमाम अली अकबर साईं शहीद थियो आहे भाकुर पाए बाबे खां मोकिलाए थो पियो इरादो के ॾखणी लाश तंबो में पहुचाया पर नौजान पुटा खॼे थो सत दरिया कासिम और कासिम हलिया अब्बास हलिया तो सिरनि मां आवाज़ आयो त जी मुंहिंजा भाउ मुंहिंजा चाचा अचण जे लाइ त तयार हो पर बाज़ू कटिया पिया आहिनि छातियुनि में तलवारूं लॻियूं पियूं छा थिए केतिरो अकबर खड़ा मैदान जंग जो आहे हज़रत नबी पाक जो नवासो वॾे इम्तिहान में वाह हुसैन तुंहिंजे छा तॾहिं आला हज़रत फरमायो जिसने हक़ करबला में अदा कर दिया वाह हुसैन तुझे शान जिसने हक करबला में अदा कर दिया अपने नाम का वायदा वफा कर दिया घर का घर सब सुपर्दे खुदा कर दिया उस हुसैन बिने हैदर पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम समय बदले हिदायत मिली बुलंद आवाज़ सां पढ़ो मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम समय बदले
जिनको धोखे से कूफे बुलाया गया, अरे दगाबाजी करे घुराया, जिनको धोखे से कूफे बुलाया गया, जिनको बैठे बिठाए सताया गया, जिनकी गर्दन पे खंजर चलाया गया, उस मोहम्मद के अख्तर पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत समय बज़ में हिदायत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत। से नाली मकाम करबला के मैदान में हक को कराए रेखारे वाहिद मरहाए रेखारे इमाम अली अकबर शहीद थी हाणे मोटी तंबू में आए वाले से ज़ैनुल आबिदीन पुट्रा बीमारा उथे तो ठीक हो तो सके उथा जी करे थो पर बड़ो कियो थो पए ओ ज़ैनुल पुट चाहे चए बाबा अवल मां वञा पोइ तूं ॼाणी त तुंहिंजो रब या अबा न तूं वे बीमारा ज़ईफ़ माफ़ मैदान में लहा हज़रत इमाम हुसैन अली मकाम पंहिंजे घोड़ी ते सवार थियो आहे, बदन ते ज़िरह ढकियल कान्हे का, हथ में तलवार आहे, मथे ते नाने मुहम्मद रसूलुल्लाह जी दस्तार, मैदान में रवानो थियो आहे, तंबूअ जे दर ते जॾहिं घोड़ी पहुती आहे त हलण खां बीही रही आहे, ओ घोड़ी हल छा थियो अथई बाबा अली चवंदो आहे त लकड़ सां काफरनि खे मारींदी आहे, किबला मां त हलण जे लाइ तयार आहे, हेठि निहार मुंहिंजे पेरनि में ज़ंजीर पइजी विया अथई, विख खजे कान थी पई, हेठि जो निहारे त ज़ंजीर केने रखा केने करा केने, हज़रत बीबी सकीना सां जो हथ घोड़ीअ जे जॻह में पियो आहे, ओ घोड़ी ॼा त सभई विया पर मुंहिंजो बाबो शर्मन साथ खे मदीने सलामत पस। दोस्त बड़े में वॾो इम्तिहान आहे, हज़रत इमाम हुसैन अली मकाम पंहिंजे घोड़ी तां लथो आहे, सकीना न्याणी खे पोइ हिते मोटाए थो पियो, हज़रत बीबी शहर बानू सां अखियुनि मां ॻोढ़ा उगंदे चइजो सैन घोट ॾींहुं त ख़्वाब ॿुधाए राति मूं ॾाढो सुठो ख़्वाब लधो, कहिड़ो ख़्वाब आहे चई राति जो ख़्वाब में थो त ॾिसां भई सुभान अल्लाह हिकु औरत आहे नूरानी लिबास में नूरानी वॻे में असांजे तंबू जे दर ते बीठी आहे, मूंखे चइजो शहर बानू अम्मा त मुंहिंजी धीउ अम्मा मूंखे सुञातो अथई, अम्मा न मां कान थी सुञाणा केरु आहे त चए थी अम्मा मां फातिमत ज़हरा, छा जे लाइ यार अम्मा मूंखे बुहारो ॾे त मां करबला जे मैदान खे बुहारियां, छाजे लाइ थी बुहारी अम्मा इन जे लाइ सुभाणे मुंहिंजो फटियल हुसैन घोड़े तां हेठि किरंदो, मथां का काठी लॻेसि, मथां को कंडो लॻेसि, मथां को पठी लॻेसि, मथां को ईज़ा अचेसि, हिकु अदर तलवारनि जा घाड़ हूंदा जा कंधनि जा ईज़ा न हीअ रोई चएसि अम्मा मूं वटि बुहारो किथां मां बुहारो छाजो ॾियां, रोई चएसि पर अम्मा बुहारो न आहे, भला जे बुहारो न आहे त मां पंहिंजे दामन में थी कखड़ा करां, उहा दामन जलींदी तर भला जूं काठियूं कख में ईंदी पंहिंजे जिभे जे दामन में खणंदी पइजी वञे, बेचाई समय तो ॾाढी रत रत्यास कंद त ॾाढूं गुल जा हुसैन जी ॾाढी मुबारक रत में रतियल आहे, ॾाढी कूड़ हुसैन को न हो हुसैन सॾाइण वारा पट कंदो आहे, बेचाई समय तो त ॾाढी रत रत्यास ॾंद त मोती गुल जा 24 माह चंद्र जे पिण में पेशानियास, पिण में पेशानी पया त ॼण 24 जो चंद्र थियो, 24 माह चंद्र जे पिण में पेशानियास, अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो ज़मीनास, टकरा कर बला जा मादर थे मेरा, सादी जाल सादी रिवायत तर्जमानी, टकरा कर बला जा मादर से मेरास, फटन तार तफड़ा अलिय से घियास, वो मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे, हज़रत इमाम हुसैन मारी मकाम पंहिंजे न्याणी खे पोइ हिते रहायो आहे, हाणे पाण तंबू ॾे ॿाहिरि जो निकितो वरी सचो इर्जी आहे हुसैन मोटी आहे हुसैन मोटी आहे छा आहे साईं पीघे ॾे त निहार निहारे थो 6 महीननि जो बचो इमाम अली असग़र ज़बान खुश्क जे करे चपनि ते पहुची आहे,
तड़पी रहो ओ बाबा पानी चार पानी के साजे इमाम हुसैन पंहिंजे बच्चे खे ॿाहिरि खणी आयो ओ यज़ीदी विढ़ो त मूंसां लड़ो त मूंसां जंग कयो त मूंसां तव्हांजे मुक़ाबले में आहियां त मां आहियां मुंहिंजे असर कहिड़ो ॾोह कयो आहे हिनखे पाणी ॾियो हथ में झले बीठा पाणी कोन था ॾियनि हुरमण नाले को ज़लील तीर थो लॻाए मुंहिंजे असर पाक जे निड़ जे विच में तीर पहुतो आहे रत जा फुड़ा अचनि किरियान हुसैन तीर खे छिके थो असगर जे ॿाहिरि खोले थो बाबा खुश्क निड़ी आहे सुकल निड़ी आहे 3 ॾींहं में पाणी पीतो त मन अमर जो खीर पहुतो आहे आस्ते आस्ते छिकजाई ज़ात अचे ओ बाबा पर अदब कजा इन तीर में जिते तुंहिंजो हथ आहे कि अम्मा ख़ातून जन्नत बि एतिरो वेंदो आहे मतां उन जे हथ खे ई साथ आहिस्ते आहिस्ते छिके कर जा आहिस्ते आहिस्ते तीर खे ॿाहिरि कर जा हज़रत इमाम हुसैन आली मकाम पंहिंजे असगर पुट खे खणी मोटियो आहे पुछंदा पाणी प्यारी पवे त दुनिया जो न बाक़ी हौज़े को सरनानो मोहम्मद प्यारी वाह हुसैन तुंहिंजो छा अरे जो भरती आग के शुरू पे सोया वो हुसैन हर कंदड़ बाहर जो भरती आग के शुरू पे सोया वो हुसैन जान बेटे की मैयत पर जो न रोया वो हुसैन अरे जिसने अपने खून से आलम को धोया वो हुसैन जो सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन शानदार जान पंहिंजे बच्चे खे मोटा खणी आयो आहे हल बेटनि खे सब्र जी तरक़ी न करे हाणे पाण खे मैदान मिले मैदान भी मैदान हाँ और मुंहिंजा अब्दा तारीख़ुल खुलफ़ा में अल्लामा सयूती रहमतुल्लाह अलैह लिखे थो तो हाली अहिड़ो त दर्दनाक हो जो आसमान जे चौधारी हथ जी ॻाल्हि नज़र थे जिन्ननि में गिरियो पत्थर मथे खदर पे थो निकिरे अहिड़ो इम्तिहान जो ॾींहुं हुसैन अलैहिस्सलाम मैदान में आयो आहे 73 या 72 वार थिया सॼी जान मजरूह थी पई आहे फटजी पई आहे आख़िर ही घोट बि घोड़े तां हेठि आयो हेठि जो आयो सिमर मथायो सिमरा अरे बीड़ी खोल कमी खड़ी खोले तो तैन चाहे जी मूंखे नाने मोहम्मद ॿुधायो तो सैन तुंहिंजे कातल जे छाते ते कोढ़ जा दाग हूंदा खोल करे सां खोले वाकई बि चवंदी हाओ तूं मुंहिंजो कातिल पर हाणे ॻाल्हि बि ॾींहुं कहिड़ो आहे तंहिं जुमे जो ॾींहुं माण्हू छा कंदा हूंदा निमाज़ पढ़ंदा हूंदा जॾहिं अंधा जेके असांजे दर तां कलमा पढ़िया उहे निमाज़ पढ़नि पोइ मां कल में पढ़ाइण वारो निमाज़ कीअं न पढ़ा क़ुरान असांजे घर में लथो वही असांजे घर में लथो मुस्तफ़ा असांजे घर जो आहे नबी असांजे घर जो आहे अल्लाह जो राज़ असांजे घर ते आहे छत मां निमाज़ पढ़ा साईं पंहिंजा बच्चा यादि कोन थो करी उन्हनि जे लाइ कुझु तरक़ी न कर फरमाए तो उन्हनि जो निगहबान रब निमाज़ पढ़ंदुसि निमाज़ पढ़ंदी मौका ॾे हज़रत इमाम से निमाज़ शुरू थो करे पर अवल बचे थो करे सिमरा मतां तूं कमीनो आहे कुतो आहे अंधो आहे लॼ चाह न पवंदी अगरि तोखे तलवार वहाणी आहे त मुंहिंजे कंध ते वहाइजां गिचे ते साम्हूं न वहाइजां छो साईं तूं कान तलवार वांदी छो कान वांदी और सिमरा इन गिचे ते मूंखे नाने मोहम्मद करीम चुमियूं ॾिनियूं हुयूं मूंखे अम्मा ख़ातून जन्नत खीर जूं लातूं लॻण पोइ शर्म कोन्हे जो तलवार हुसैन सजदे में आहे वाह हुसैन तुंहिंजी निमाज़ हाँ अरे नेज़ू के मुसल्ले पतिया सजदे शुक्राना ये तो मुझे मुस्तफ़ा जे बच्चे जी निमाज़ ऐं तूं सॼो ॾींहुं नंढनि कूंडनि में सॼो ॾींहुं गिला गारनि में सॼो ॾींहुं लानतुनि ऐं ताननि में ॿुधा त तुंहिंजो सिर त वास्तो आहे त हुसैन अलैहिस्सलाम जो ॾाज हुसैन जो सामान हुसैन जो असबाब चाहियो अल्लाह जो क़ुरान आहे अल्लाह जी निमाज़ आहे ॿी का बि ॻाल्हि कान्हे का हुसैन अलैहिस्सलाम सजदे में थो वञे अल्लाह जा मलाइक खिलमा गोरा था ॻारी मोला वाहिद निमाज़ी आहे वाह हुसैन तुंहिंजी निमाज़ इक़बाल फरमाए तो इस नवासे पर मोहम्मद मुस्तफ़ा को नाज है इनकी हिम्मत पर अलीउल मुर्तज़ा को नाज है अरे सजदे तो सबने किए पर इनका क्या अंदाज है इसने वो सजदे किए जिन पर खुदा को नाज है ये सही निमाज़ हज़रत हुसैन सजदे में वाह
शहीद तो थे दुआ तो घुरे कहिड़ी दुआ लगी पई आहे, या रब तो नाना जान की उम्मत को बख्श दे, बेकदरा उम्मती, या रब तो नाना जान की उम्मत को बख्श दे, सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे। यहाँ बाबी हले थी पई, शहीद थियो आहे, मथो बारक नेज़े चां तभी सही देला झुके। ये 10 जी तारीख़ हेड़ो हायूं थियो, हेड़ी डाहत जी ॻाल्हि थी आहे, हेड़ो ज़ुल्म थियो आहे, हेड़ो सितम थियो आहे, या जी रात पई आहे, तभी अहल बेतन जे घर में अल्लाह जे क़ुरान जी लोली लगी पई। यज़ीदी 12 त बोसा कराइनि था ता क़ुरान तो थो हले, इमाम ज़ैनुल आबिदीन सही बराबर पे तो पढ़े, वबश्शिर साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा अहल बेतन क़ुरान खे लॻा, सारी रात तरकीन सब्र जी हली। सुबह जो टाइम थियो आहे, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन ने मार पई, सलाम तो वराए त यज़ीदी हथ कयूं बि खणी आया, रस्सा बि कया, ज़ैनुल ॿाहिरि निकिर छो हलो थे हाणे हलणो आहे। मथो मुबारक इमाम से नाली मकान जो हिकिड़े नेज़े ते रखनि था, खोली नाले को कमीणो आहे, उनजे हथ में उहो नेज़ो आहे, उहो अॻियां मथे खे खयो पियो थो हले। इमाम ज़ैनुल आबिदीन साईं खे चवंदा, साईं तूं उठ ते सुवार थी, पर तो शर्त इहो आहे त मां अमर जे पंहिंजे उठ जी महार 5 किलो हलंदी। अहल बेत उथनि ते सुवार, पर पुठियूं उघारियूं अथनि, न उथनि ते पला, न पाखड़ो आहे, न इंदा, न रली आहे, न काशे आहे, उथनि जूं पुठियूं उघारियूं। अहल बेतन खे सुवार कयो आहे, वठो था वञनि। हाणे जंहिं करबला जे मैदान मां लंघनि था, हज़रत बीबी सकीना साहिब जी ऐं पंहिंजे बाबे हुसैन जे जिस्म पाक ते निगाह पई आहे, लाश ते निगाह पई आहे, रोई के थियो बाबा, कॾहिं त मेल पंध जो बि कोन छॾींदो आहे, यको छाजे लाइ तो चिनी करी इरादो थी करे त मथां वाक छा हेठि लही पवां, पर ज़ालिम नंढाइनि, कूंडाइनि, भंगाइनि, नशाइनि, बेहयान, बेअदब निकाल जो ही कानक आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचे खे कैदी खे वठो जान। आखिर बयान तो ए खास करबला तू इस इंसान को न भूल, और करबला तोखे केरु यादि कया जो हुसैन तो ते न अचे हा। आए खास करबला तो इस इंसान को न भूल, तरपी है तुझ पे लाश जिगर गोश रसूल। हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जो लाश हिते रहियो आहे, ॿियनि जा बि लाश हिते रहिया आहिनि। काफ़िलो मथां ॿार खणी रवाना थी विया आहिनि, पंधो कंदा था वञनि, वाट ते पहुता आहिनि। सुभान अल्लाह, हुसैन पाक ॾे निहारीनि था त रब जो क़ुरान पढ़ंदो थो वञे। हुसैन अहिड़ो तुंहिंजो क़ुरान खां शौक़ु आहे, मदरसो कयो त जिते पढ़ियो आहे। फरमाए थो अंधायो ॿियो मदरसो कोन्हे को, मां खातून जन्नत जंड हलाईंदी, जंड खे हलाईंदे हलाईंदे अल्लाह जो क़ुरान पढ़ंदी। अम्मा ॿाहिरि क़ुरान पढ़ंदी, मां हुसैन अंदर यादि कंदो हो। जॾहिं अम्मा जे झोली में आयसि त मूंखे चईंदी हुसैन रब्बा, मुंहिंजे झोले में त क़ुरान तो पढ़ी, मुंहिंजे पेट में त क़ुरान पढ़ी, नानी मुस्तफ़ा जे कुल्हनि ते त क़ुरान पढ़ी, मदीने जे शहर में त क़ुरान पढ़ी, पर अब्बा करबला में बि क़ुरान पढ़ंदो रहे। अम्मा जी वसियत पूरी कया, क़ुरान पढ़ंदा था वञनि, हलंदा था वञनि, वाट ते पहुता दुरूद रहंदा हुआ पढ़ंदा बराबर। अल्लाह सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। वरी तो पढ़ंदा हुआ। दोस्तों वाट ते पहुताने को कोई शख्स इमाम ज़ैनुल आबिदीन निहायत ज़ैनुल आबिदीन छा चाचा अब सब्र कजा रुई तो ते इम्तिहान कोने अल्लाह जे नबी यूसुफ ते भी आयो। ज़ैनुल आबिदीन जवाब वाह बात हुआ चाचा, वाकई यूसुफ भी कैद में तो, पर यूसुफ जे कैद ऐं मुंहिंजे कैद में फ़र्क़ु आहे। कीअं? समय तो कायद यूसुफ दी
आते कहे दुआ दी इस विच फर्क हजारा यूसुफ कैद अकेला होया मेरे नाले परदेदारा अरे 18 साल पुजाना मिलिया यूसुफ बाप ते भाया अरे सालन का यूसुफ बाबो मिली रहा मगर ताकि आमद तो कर गया है मेरा बाप जुदाया मुझो बाबो क्या मत जुदाई करा मुखे के तो बचवी अच्छे जान रात थी ओच तो संदाता तूने खोली थे हथ में जो नेजो आ जैसे सर्रे सैर रखला वो नेजो जमीन में लगी हो शिकीनता न को निकले जोर खाना न थो निकिरे इमाम ज़ैनुल आबिदीन खे गिरफ़्तार करे चाया टब कबनी था अचनि इमाम ज़ैनुल आबिदीन खे धक दण ज़ैनुल आबिदीन पंहिंजे पीउ खे कत हाणे करामतूं छॾे हलूं देर इमाम ज़ैनुल आबिदीन बाबा मूं बदल खे छाजे लाथो मारां आओ बाबा हाणे करामतूं करियूं हल त हलूं रात भी रात जो जोर न लगा ये तो ज़ैनुल आबिदीन पुट तोखे ख्याल कोन आयो बाबा कहिड़ो अरे पोते निहार पुठियो घाय तां मुंहिंजी सकीना किरी पई आहे उठ ता खाइस लही पई आहे उहा झंझ में मैदान में अब्बा बाप जी करे को क्या कुझी तो ने के कहा उन्हें खे खण त मां कहीं भी न हलंदो मां पूरी दुनिया जा टेक्टर लगायो ताक़त लगायो नेज़े खे मथे खणी सघंदो ई कोन इमाम ज़ैनुल आबिदीन पेट पिनारे वाकई सकीना सार हेठा बीहे थी कीअं नथी आहे चए थी अदा तोखे ख्याल कोन पियो आहे भेण कहिड़ो ख्याल पियो आहे जिथे मंज़र ते पियो चवनि था तोखे ख्याल कोन पियो आहे बाबा पुछंदे निमाज़ कान खणी मां सुहमन जी निमाज़ थी पढ़ा इनजे करे हेठि आई आहियां तूं बि निमाज़ पढ़ ए यज़ीदी कोन पढ़ंदासीं निमाज़ पढ़ी पोइ छा उठ ते सुवार इथे मुंहिंजे मुस्तफ़ा जा दादला हाँ ओ मोहब्बती दावा करण वारो अरे सहाबन खे जारियूं ॾेई ईमान सां विञायो तबाही था कयो हुसैनी नक्शो कदम ते हलो त ख़बर हज़रत बीबी सकीना साण निमाज़ पढ़ी आहे बेत निमाज़ पढ़ी आहे उथनि ते सुवार थियान हलंदा था अचनि वाट ते हिकिड़े छत जो घर आहे पोट वॾो आहे उन जो नालो आहे हारान उन हारान जो किलो ठहियलु ताला लॻल आहे ही ॿाहिरां मंज़िल था कनि ओचितो आधी राति तो दर खोले निकिरी आयो हारान कीअं आयो आहे ॿियो ख़बर कंहिंजो काफ़िलो आहे जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहीद थियो आहे हुनजो काफ़िलो तूं कीअं आयो आहे तेसो मां सुतो पियो खनिंड में ओ त मूंखे हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो ऐं चई त हारान नबीअ जो बचिड़ो ॿाहिरि महिमान आहे निकिरी वञी दीदार कर मां तॾहिं निकिरी आयो ॾसो काफ़ी आहे हुसैन जो शहीद थियल आहे मथो मुबारक पेट में बंद आहे फलाणे तंबूअ में रखियो आहे हाणे माण्हू वेठा आहिनि घड़ी खनि तरस सभई निंड में थींदा पोइ तूं मुंहिंजे दीदार कजां पेट जी चाबी वठे थो वेही रहियो आहे तिरे पुटण खां थोरो अॻु जो टाइम आहे हीउ आयो आहे त हाणे ॿिया सभई निंड में मां दीदार कयां तंबूअ जे दर ते पता ॾिसे त सुभान अल्लाह हिकिड़े जान खे तलवार हथ में आहे ॾिसो मोट पोइ ते हारान छो होॾे निहार सारो तंबू नूर आहे छाजो नूर आहे चए थो फातिमत ज़हरा आई आहे जेका पंहिंजे हुसैन पुट जे मथे खे हंज में रखियो वेठी आहे रत बि उघे थी पई त गलनि ते चिमियूं बि ॾे थी फातिमत ज़हरा दीदार पई थी करे दीदार करे बस करे पोइ तूं अचे दीदार कजां हीअं मोटी वञ घड़ी खनि तरस जाई ॿाहिरि रहियो आहे कुझु टाइम गुज़रियो आहे वरी ऊंधा ई नज़र आई अचे थो पियो पेटी जे ताले खे खोले थो पियो इरादो थींदो हुसैन जे मथे खां हुसैन फरमाए थो त अंधा तूं अञा मुस्लमान न थियो आहे मां तुंहिंजे हथ ते न ईंदो मां यज़ीद जी बेहत न कई तुंहिंजे हथ ते कंदुसि अवल मुस्लमान थी अवल ईमान आण मुंहिंजे नाने मोहम्मद रबी ते कल मूं पर त पोइ तुंहिंजे हथनि ते अचां वाह सैत हलंदे काफ़िर खे मुस्लमान बणाए हा वञे थो त बि अल्लाह जे महबूब जे दीन जी तबलीग कंदो तो अदा तो असां निमाज़ूं छॾियूं मस्जिदूं फिटाए मकान वठाई क़ुरान छॾे ऐं नखा क़बूल कई अल्लाह जो दीन कॾे शैतान लईन क़बूल कई पोइ तूं हुसैन जा कहिड़ो कंदु खणंदे छा ॻाल्हि मुंहिंजे हुसैन अलैहिस्सलाम जे अॻियां हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम उनखे फैज़ ॾिनो आहे उहो मुस्लमान थियो आहे फजर थी आहे फरमाए थो हारान जी साईं अरे तूं आए हैं त यहूदी हुए आयो आहे त यहूदी है मोटियो आहीं त मुहम्मदी
हाणे फजर जी निमाज़ टाइम थी आहे बांग वञी चल त बांग ॿुधी मुंहिंजो ज़ैनुल आबिदीन पुट बि निमाज़ पढ़े त मुंहिंजा हल बेत बि निमाज़ पढ़ वो यहूदी जेको आयो मुस्लमान थियो आहे बांग थो चए यज़ीदी जागनि था केरु थो बांग चए अरे आयो त काफ़र आहे मोटियो आहे त मुस्लमान आहे हिन बांग थी आहे मुंहिंजे सुहिणे हुसैन जे बचड़नि निमाज़ वही हफ़्ते मंज़िल थी आहे यज़ीद जे शहर में दिमश्क में पहुता यज़ीद दुहल वजराया धमचड़ कराया राग कराई बीन बाजा वजराई ॾाढियूं ख़ुशियूं मनाई मूंखे फतेह थी आई माण्हुनि थकूं आहिनि ऐं तूं मुस्तफ़ा जे बच्चा खे मारायो पोइ सोचई त हाउ ॾेरी मूं वाकई गुनाह कयो आहे वाकई मूं बुरो कमु कयो आहे ज़ाल खे चई वारो कर कपिड़ा कारा कर धीउ खे चई त कपिड़ा कारा कयो मां ॿार रहियूं कयो दहूं कयो त माण्हू चवंदा असां कोन मारायो आहे इहो असांजो तरीक़ो न आहे ओ दोस्तो पहिरें पिट करण वारो यज़ीद अख़बार मातम कीअं जो किताब आहे खणी अचो त मां तव्हांखे कढी ॾेखारी अव्वल इहो तरीक़ो राय जो न कयो आहे न हुसैन कयो आहे न हुसैन जे बचड़नि करे पर हाणे छा वणंदो इमाम ज़ैनुल आबिदीन साईं जी पुत्री हज़रत बीबी ज़ैनब कुबरा निहारे जो यज़ीद अल्लाह कंदो क़यामत ताईं पिटींदा मां मुस्तफ़ा जी बचड़ी तव्हांखे बद दुआ थी कयो तव्हांजो मुकूं कुटूं हलंदियूं रह ओ मुंहिंजा अगा इमाम हुसैन अली मकाम दिमश्क में मथो मुबारक पहुतो आहे काफ़िलो दिमश्क में पहुतो आहे ॿ टे राति विया आहिनि राति जो यज़ीद ज़ैनुल आबिदीन ख़ुदा जे वास्ते जेको सुवाल कयूं थी कर मां तुंहिंजो पूरो कयां ॾिसो तो कुते खां छा घुरां कुझु नथो खपे मूंखे मोक ॾे त मां पंहिंजे नाने मुहम्मद जे मदीने ॾे वञा दोस्त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मथो मुबारक के छा चवनि रिवायत जो इख़्तिलाफ़ आहे तारीख़ में के छा चवनि उतां ई मोटा करबला ॾे आंदो वियो आहे ऐं धड़ मुबारक ऐं मथो मुबारक गॾु दफ़रा जा ऐं किन तारीख़ूं लिखिया अथनि उहो मथो मुबारक बि गॾु खणो ते आया हाणे दिमश्क खां निकिता आहिनि नोमान बिन बशीर नेक सालियो माण्हू उहो हिननि सां गॾे पियो थो ॿिया बि अचनि था वाट ते पहुता परे कर समाए को उठ उन ते हिकिड़ो ससु सार वो सच रहो काफ़िले वारा भी हो बीहरा वो उठ जो सार अचे उठ तां लथो गौर सां ॿुधो थोरो किसो आहे बाक़ी गौर सां ॿुधो उठ तां सार लथो हाणे केरु आहे ॾिसो केर खे छॾे ॿुधायो त हुसैन किथे आहे हुसैन शहीद थी वियो आहे अकबर किथे आहे शहीद थी वियो आहे इमाम हुसैन जो भाउ अब्बास किथे आहे शहीद थी वियो आहे पर हज़रत कासिम किथे आहे शहीद थी वियो आहे ॿिया काथे शहीद चवण केरु आहे जो हिकिड़ो ज़ैनुल आबिदीन बीमार उहो सारो आयो पन्नू वेड़ियल हथ में आहे इमाम ज़ैनुल आबिदीन हथ में जो पन्नू ॾे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन साईं उन पन्ने खे चुमी अख ते रखी अखियुनि मां ॻोढ़ा वहाया आहिनि पुछे थो कास कर ख़बर तोखे पन्नू कीअं मिलियो हा ॾाढी ख़बर तोखे काम कीअं मिलियो आहे चए थो साईं मां हज ते वियोसि उतां ई पई मदीने पाक में आयसि ॾिसां थो सुभान अल्लाह हरम शरीफ़ जे दरवाज़े ते हिकु नंढी न्याणी बीठी आहे कपिड़ा में राती अथसि अखियुनि मां पाणी जो थो वहे छा पई चए त अल्लाह ओठी आणी जे निया पानी ने अल्लाह ओठी आणी जे निया पानी ने मस मुंहिंजे हथ में कागज़ को आणी ने लेकन खड़ी ने मूंखां किरियो पवन कलम ते मां ॻोठ तां नथो आहे मुंहिंजे भर में आई आहे मूंखे चए थी ओ चाचा तूं केरु आहे मूं चयोमांसि मूंखे कमु थी छाजे हाओ चाचा क़यामत जो मैदान थींदो तेसी जन्नत में पेर न रखंदुसि तोखे न मोकिलींदीमांइ अॼु मुंहिंजी मूं ते महिरबानी कर मुंहिंजो सुवाल क़बूल फरमा मां कहिड़ो सुवाल आहे पर ॿुधाए त तूं आहीं के हेतिरो जो परेशान लॻी पिया हेतिरे जे गर्त में लॻी पिया चएसि चाचा मुंहिंजो ख़त पहुचा वञी शाम जे मुल्क ॾे वेंदे गुरस जे बस्ती ॾे वेंदे इराक ॾे वेंदे महिरबानी करे ख़त कर मां तूं केरु आहे छाजे लाइ परेशान आहे पोइ मां चयो चाचा मां हुसैन जी न्याणी हज़रत बीबी फातिमा सुग़रा परेशान आहियां केरु ख़त पहुचाए केरु न्यापो पहुचा मां कहिड़ी परेशानी आहे ओ चाचा सुबुह जो ॾिसां थी नाने जे रोज़े जा कबूतर उॾामनि सां हुंगरूं के वञनि था शाम जो टाइम थो पियो मोटो था अचनि 3 महीना थी विया मुंहिंजो असगर भाउ जो आहे अकबर जो आहे मुंहिंजा कबूतर अञा मोटाई कंहिंखे भाउ या कंहिंखां ॻाल्हि कया परेशान
साईं मां ने न्याणी जो ख़त खयो आहे, उहो ख़त मां खणी तहाक आयो आहे। हज़रत इमाम ज़ैनुलाब्दीन से फरमाया त अब्बा ख़त कहिड़ा असां पाण वञी रहां आया वञ परेशान मदीने पाक जे शहर ते निगाह पई आहे। मदीने वारनि माण्हुनि खे ख़बर पिया त हुसैन जो काफ़िलो थो अचे, निकिरी मैदान में आया आहिनि। उहो दरिया पारनि जा पेठ अखियुनि मां विया ॾिसण खां त विया थिए त हुसैन बि इहो जेतिरा घोड़नि जा घोट वेठा। अॼु मोटिया हिकिड़ो बीमार ज़ैनुलाब्दीन आहे, ॿी न्याणियूं आहिनि सकीना साहब, हज़रत बीबी ज़ैनब सिधी पंहिंजे नाने मोहम्मद करीम जे रोज़े ते आई। इमाम हुसैन पाक जो मथो अथर में अथसि जो नाना ई निहायत ई चप कंहिंजान जे ते तीर वसियान ई गल कंहिंजान जे ते तलवार वसी आहे। ओ नाना हीअ लड़ी आहे जिते तो मोहम्मद करीम चिन्हियूं ॾिनियूं। इमाम ज़ैनुलाब्दीन खे ॿी ॻाल्हि खे छॾे रे बाबा साईं खे मां ख़ातून जन्नत जे मज़ार सां गॾु दफ़नाईंदासीं, उते दफ़नाए वियो आहे। उहो दोस्त ई मुंहिंजे सुणे हुसैन जो काफ़िलो हो, हुसैन जो इम्तिहान हो जेको हुन मल्हाए ॾिठो। हाँ तफ़सीली ॻाल्हियूं अञा बि मुख़्तसर बयान थो समय रब जी ज़ात का बरकाया फरमाए मां रब आज़माईंदो आज़मा से दिया तो सब्र को या अय्युहल्लज़ीन आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। वो सब्र भी कजो निमाज़ पढ़ो छो त इन्नल्लाह मअस्साबिरीन। रब साबिरनि सां गॾु साईं बराबर के शहीद थी विया तलवारनि जे